में तू, दिल में तू। रियाना बेगम, फायरिंग जी आवाज़ ॿुधी मां हिकु तरफ़ लिकी बीठुमि। थोड़ी देर खां पोइ ॾिठुमि त हिकु नौजवान मोटरसाइकिल अची वियो। पैसनि जो थैलो बि हुनजे हथ में। फायरिंग वारी जाइ ते मां वियुसि, हुते ॿई नौजवान मारिजी चुका हुआ। हिकिड़े हथ में चाबी हुई, मां उहा चाबी खसी फौरन हिते अची पहुतो आहियां। मुंहिंजो वजूद तोखे हिन घर में सुठो नथो लॻे। सच्चा तूं मूंखां नाराज़ छो थी थी? ही तुंहिंजो ई घरु आहे। मां त न चाहींदे बि आख़िर हिकु ॾींहुं हितां हलियो वेंदुसि। तो मूंखे सज़ा ॾेई छॾी आहे। कहिड़ा रूह जा रिश्ता थी या रत जा रिश्ता थी। मुंहिंजो तोसां रूह जो रिश्तो आहे। रोई दो हाँ, रूह खे थोड़ी तकलीफ़ आई थी त तूं रोई दो। मां रातिनि जो अकेलाई में एतिरो रोनो आहे जो मुंहिंजूं अखियूं ख़ुश्क थी वियूं। ख़बर न आहे त ज़किया अॼु हिते रहंदी या पंहिंजे घर में? हिते रहे या वापसि वञे, असांखे को फ़ाइदो को नुक़सान। ईअं न आहे आबदा जो हर कमु माण्हू नुक़सान या फ़ाइदे जे लाइ कजे पोइ करे। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।